KTN न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद उमर जे कातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार न कयो वियो। सॼी सिंध जा कलम धणी सरापा एहतजाज बणियल। नौशरो फिरोज़ में कलम धणियुनि पारां धरणे जूं तयारियूं मुकमिल। वॾे अंग में सहाफ़ी पतल। धरणे में सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻवान बि शरीक थींदा। अमेरिकी शहर वर्जीनिया में KTN न्यूज़ जे शहीद रिपोर्टर खे भेटा पेश करण लाइ तक़रीब। क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो। रानीपुर जी पीरानी हवेली में वहशत जो निशानो बणाए क़त्ल कयल मासूम फातिमा क़त्ल केस में वधीक इंकशाफ। पीरन जी हवेली में मासूम फातिमा जो इलाज कंदड़ शख्स बि डिस्पेंसर न पर सिहत खाते जो पटेवालो निकितो। डिस्पेंसर ॼाणायल इम्तियाज़ मीरासी सिहत खाते में पटेवालो आहे। केस में नामज़द जवाबदार हिना शाह 5 ॾींहं गुज़रण बावजूद जांच में शामिल न थी। हिना शाह सिंध हाई कोर्ट मां उबूरी ज़मानत बाद गुम। निंगरी फातिमा जा वारस गंबड़ जी अदालत पहुची विया। रानीपुर जे पीर असद शाह बि अदालत में पेश थींदो। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत इस्लामाबाद में पहिरीं ख़ुसूसी अदालत क़ाइम। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज खे स्पेशल अदालत में मुक़रर कयो वियो। कानून मूजिब ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत केसनि जी ॿुधणी इन कैमरा थींदी। शाह महमूद कुरैशी ऐं असद उमर खे अदालत में पेश करण जो इम्कान। निगरान वफ़ाक़ी हुकूमत शफ़ाफ़ आज़ाद ऐं अणधूरियूं चूंडूं कराइण में इलेक्शन कमीशन ऐं सूबनि खे मुकमिल सहकार फराहम कंदी। कंहिं सां इम्तियाज़ी सलूक न थींदो। सुद समा वारे वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त शफ़ाफ़ चूंडूं कराइण असांजी गॾियल ज़िम्मेवारी आहे। मुर्तज़ा सोलंकी जो गवर्नर कामरान टिसूरी सां राब्तो। अॻूणो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु लंडन में पार्टी क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचार कयो वेंदो। इस्लामाबाद जी अदालत एडवोकेट ईमान मज़ारी ऐं अली वज़ीर खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शहरीन मज़ारी जी धीउ एडवोकेट ईमान मज़ारी ऐं अॻूणे MNA अली वज़ीर ख़िलाफ़ बग़ावत धमकाइण ऐं चिड़ ॾियारींदड़ केस जी ॿुधणी थी। ईमान मज़ारी पेशी वक़्तु पंहिंजी माउ शिरीन मज़ारी खे ॾिसी रोई वेठी। अदालत प्रोसिक्यूशन जी इस्तदा ते अली वज़ीर ऐं ईमान मज़ारी खे 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो।